के वञूं था ही जो वक्त अॼुकल्ह जो हले तो सब को मुंह मथे तो पिटे पानी कोन्हे पानी कोन्हे पानी कोन्हे पानी काॾे यो खुदा जो कसम आ सिमूं डंढूं जंहिंजा ते मछ मरंदा हा जंहिंजा ते पानी पानी हो पर जे ज़मीन खोटींदे हे त 15 फुटनि ते मिठो पानी निकिरी पवंदो हो। अॼु अल्लाह पाक जी ज़ात ॾमिरजी पई आहे जो दरिया सुकी छा सबब आहे? कुरान पा फरमाए तो इन अस्बह माउकुम गौरन फमन यातीकुम बिमाइन मईन। अॼु खां 1400 साल अॻु अल्लाह जे कुरान इरशाद फरमायो आ इन अस्बह माउकुम गौरन ओ इंसानो जेकॾहिं मां रब करीम जी ज़ात बाबरकात इहो तव्हां जो ज़मीन वारो पानी चूहाए छॾियां खुश्क करे छॾियां ख़त्म करे छॾियां फमन यातीकुम बिमाइन मईन त तव्हां खे मिठो पानी केरु आणे ॾींदो? ओ मुंहिंजा प्यारा दोस्तो हक़ीक़त में पानी जो मालिक मुंहिंजो अल्लाह कंहिंजे हथ में पानी आ ज़ोर सां चओ कंहिंजे हथ में आ उहो ॾमिरजी पियो आहे उहो नाराज़ थी पियो आहे। मुंहिंजा दोस्तो असांजे अमलनि जी शामत आहे जो अॼु होटल आबाद आहिनि मस्जिदूं गैर आबाद आहिनि। मुंहिंजा दोस्तो सैनी माउनि ते रश लॻी पई आहे मदरसनि में बचनि पढ़ाइण लाइ को तयारु कोन्हे को हाई स्कूलनि में दाख़िला कान थी मिले फीहूं भरे भरे थकिजी पिया आहियूं ट्यूशन जा पैसा ॾेई ॾेई थकिजी पिया आहियूं ग्रेजुएशन थी वई आहे ग्रेजुएट थी वियो पर नौकरी कान थी मिले पर बच्चन के कुरान करीम जी तालीम ॾियारण जे लाइ तयारु कोन आहियूं। मूंखे अल्लाह जे घर जो कसम आहे खुदा पाक जो कसम आहे को बि सुठो आलिम दीन आहे त बेरोज़गार आहे ई कोन को एतिरियूं जायूं हल जो असां मस्जिदुनि में मुंहिंजा दोस्त माण्हू भरे भरे मदरसनि में माण्हू भरे भरे थकिजी पिया हूं माण्हुनि जी घुर लॻी पई आहे आलिम ॾियो आलिम ॾियो आलिम ॾियो ॾेई नथा पूरा पियूं पिया पर मुंहिंजा दोस्त अज़ीज़ असांखे इहा ॻाल्हि वणे कान थी पोइ अदा पाणी न सुकंदो त ॿियो छा कंदो? अल्लाह ताला खे राज़ी कयूं जंहिंजे हथ में पाणी आहे सो पाणी ॾींदो मस्जिदूं आबाद कयो नमाज़ूं पढ़ो खुदा जे ख़ौफ़ खां मुंहिंजा दोस्त हराम खां पाण खे बचायो ॾिसो त कीअं रब जी ज़ात रहमत जा अंशर थो करे। दरूद मुंहिंजे साईं ते बुलंद आवाज़ अल्लाहुम्म सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा। वरी ॿियो दफ़ो सलात मुंहिंजे हबीब ते अल्लाहुम्म सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सहाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा। हबीबन करीमन जी हदीस आहे हिकिड़ी कुर्बान वञा मदीने जे मीर तां सभई जो सुभान अल्लाह। पाण फरमाइनि था जॾहिं मुंहिंजे उम्मत में ज़िना ज़्यादा थींदी त मुस्तफ़ा फरमाए थो त ॾुकार थींदो। छा थींदो? ॾुकार थींदो। ज़िना वधंदी त ॾुकार थींदो। सरकार फरमाइनि था मुंहिंजे उम्मत में शराब पीअण माण्हू घणो पीअंदा त उन जे करे वरी बेबरकती थींदी। बेबरकती माना लख ईंदा पर पूरी कान थींदी खरार ईंदा पर पूरी कान थींदी हजार ईंदा पर पूरी कान थींदी या बेबरकती जी निशानी आहे। नबी करीम फरमाइनि था शराब खाना खराब उम्मुल खबाइसा सभिनी खबीसतुल खबाइसन जो ऐं बुराइनि ऐं बेहयानि जी जड़ा। मदीने जो मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था 3 नंबर ते मुंहिंजे उम्मत में व्याज खोरी वधंदी। जॾहिं व्याज वधंदो अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात मुंहिंजे उम्मत में ओचता मौत घणा कंदो। वेठे वेठे माण्हू मरी वियो अड़े कल त चङो भलो हो छा थियो बाबा दिल जो दौरो पइजी वियो वेठे वेठे मरी वियो। या नबी करीम जी ज़ात फरमाइनि था ओचते
मौत सां गॾु हादसा थींदा हीअं जो हण जो खणी धकु थियो हिकिड़े ई धक में वेगन खे धकु लॻो 30 मुड़ुस चट बस खे धकु लॻो 50 माण्हू चट इहो छा आहे अल्लाह पाक जो हबीब अॼु खां 1400 साल अॻे ॿुधायो त उम्मत में शराब उम्मत में ज़िना उम्मत में व्याजखोरी इहे बुरायूं थींदियूं ऐं नबी पाक फरमाइनि था उम्मत मुंहिंजीअ में निमाज़ घटि थी वेंदी अल्लाह पाक जे ज़ात बाबरकात ॾियारो माण्हू सजदो थोरो कंदा मां रब करीम जी ज़ात बाबरकात ॾमिरजी आसमान तां रहमतुनि जो नुज़ूल बंदि करे छॾींदो आहियां ही जेके न असां वटि पाणी घणो हूंदो हो इहो ख़बर अथव त किथां ईंदो हो हकीकत में पानी मोकलण वारो आहे अल्लाह केर आदा पर असबाब हन असबाब पंहिंजो दरिया ऐं ॿिया दरिया जिथां अचनि था मथां मानसर ढंढ मां मथे हिमालय जबल आहे उन्ही जबलनि ते अल्लाह तबारक व तआला पंहिंजी सदाई बर्फ़ पियो मोकिलींदो आहे उहा बर्फ़ जबल थी वही आ जबल परे खां ॾिसो त जबल आ पर जबल जो हिकिड़ो हेतिरो पत्थर भी कोन्हे सभु बर्फ़ आ पोइ मौसम ते 12 महीने 6 महीने 3 महीने जॾहिं ख़ुदा जी मर्ज़ी पवंदी आ उन्ही जबलनि जे मथां अल्लाह सी बारिश वसाईंदो आहे पोइ उते उस त आहे कान जो गर्मी ते बर्फ ॻरे छो त 24 कलाक डिसंबर जहिड़ी सर्दी आहे उते हर महीने में हाणे उते उहा गर्मी उस त आहे कान जो पघिरजे पोइ अल्लाह पाक पंहिंजो कानून कंदो आहे उते मींहुं वसाईंदो आहे मींहुं वसंदो आहे पोइ जबलनि तां मींहुं तिरकंदो आहे बर्फ ॻरंदी आहे उहा ॻरी हेठि ढंढुनि में ईंदी आहे पोइ ढंढूं वरी दरिया में ईंदियूं आहिनि पोइ तव्हां असां वटि पाणी थींदो आहे जो 12 महीना अल्लाह जे फज़ल सां फसल पिया पचाईंदा आहियूं पंहिंजो जरब मथे हूंदा आहिनि आबादी बि सुठी थींदी आहे मिठो पाणी पियो रब ॾींदो आहे हाणे रब करीम जी ज़ात बाबरकात उन जाइ ते जाते बर्फ़ा 5 साल मींहुं वसण बंदि करे छॾियो फुड़ी न पई आहे हिकिड़ी हे जेको थोरो घणो पाणी हो सो ढंढुनि में गॾु थियल हो जेको थोरो थोरो थी तोॾे असां ॾे अचे थो या डेमनि में गॾु थियल हो थो अचे पियो उन जाइ तां पाणीअ जो कतरो बि कोन थो अचे छो नथो अचे जो अल्लाह ताला रहमत जी बारिश बंदि करे छॾी आहे नबी करीम फरमायो जॾहिं मुल्क में ज़िना मुल्क में शराब मुल्क में व्याजखोरी ऐं बेनमाज़ी माण्हू वधी वेंदा अल्लाह ताला आसमान जा रहमत जा दरवाज़ा बंदि कंदो आहे यानी बारिशूं वसण छॾे ॾींदो आहे पोइ उन जो नतीजो जो पानी जे फुड़े फुड़े ला पा सकदा हो तंहिंजे करे मुंहिंजा आदड़ा मुसलमान भाउ अवां ई असांजो फर्ज़ आहे त ख़ुदा पाक खे ॿाॾायूं रोई रिझायूं रब्बुल आलमीन खे परचायूं ऐं रब वरी अहिड़ो महिरबान आहे रब चवंदो आहे कुल या इबादियल्लज़ीना असरफू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिर रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फिरुज़्ज़ुनूब जमीआ इन्नहू हुवल गफूरुर रहीम ऐ मुंहिंजा प्यारा हबीब तू माण्हुनि खे चई ॿुधाए त ला तक़नतू मिर रहमतिल्लाह अल्लाह जे रहमत मां ना उम्मीद न थियो ॿाॾाइणु तव्हांजो कमु आहे तौबा थियणु ताइब थियणु तव्हांजो कमु आहे रब थो फरमाए माफ़ करणु मुंहिंजो कमु आहे दोस्तों मुफ्ती साहब जे फुल तक़रीरुनि जे लाइ फेसबुक ते लिखी हीअं सर्च कयो सिकंदरी फैंस क्लब जॾहिं हीअं तव्हां लिखंदव हिनखे ओके कयो उन खां बाद हीअ तव्हां पहिरें नंबर ते नज़र ईंदो जीअं तव्हां हिनखे खोलींदव त तीअं तव्हांखे लाइक जो बटन बि नज़र ईंदो हिनखे लाइक करे छॾियो उन खां अलावा हिन पेज जी विज़िट कयो जीअं जीअं हिनखे मथे कंदा वेंदो तीअं तव्हांखे मुफ्ती साहब जिन में तक़रीरूं मिलंदियूं वेंदियूं ऐं जेका तक़रीर असां रखंदासीं उहा बि तव्हांखे मिलंदी रहंदी हिन पेज जी ज़रूरु विज़िट कयो लाइक कयो शेयर कयो महिरबानी